कराची पैकेज ते वफ़ाक़ ऐं सिंध हुकूमत विच में तकरार बरक़रार आहे। सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब चयो आहे त वफ़ाक़ हिसो 368 अरब ऐं क्रेडिट 750 अरब रुपयनि जो खणे पई। ईअं न हलंदो। कराची लाइ क्रेडिट वठण बदिरां सचाई सां कमु करणो पवंदो। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब चयो त पीपुल्स पार्टी मुश्किल वक़्त में अवाम खे अकेलो न छॾींदी। बिलावल भुट्टो हिन वक़्तु बरसात मुतासिर इलाइक़नि जे दौरनि ते निकितल आहे। वरो वज़ीर मुराद अली शाह बि मुतासिर इलाइक़नि जा दौरा करे 20 ज़िलनि खे आफ़त सटियल करार ॾेई चुको आहे। मुर्तज़ा वहाब जो चवणु हो त वफ़ाक़ सिंध जे मसइलनि जे हल लाइ संजीदा थियणु घुरिजे। कराची लाइ माज़ी में कयल ऐलाननि ते अमल नाहे थियो। सिंध हुकूमत सियासत खां मथां ई थी करे वफ़ाक़ सां गॾु वेठी। बिलावल भुट्टो वांगुरु वज़ीर आज़म खे बि सिंध जे अवाम सां गॾु बीहणो पवंदो। सिंध हुकूमत जे तर्जुमान जो वधीक चवणु हो त कराची पैकेज जे 1100 अरब रुपयनि में 802 अरब रुपया सिंध हुकूमत जा शामिल आहिनि। वफ़ाक़ घटि खां घटि रक़म ॾेई रहियो आहे। कराची सर्कुलर रेलवे मंसूबो सीपेक में शामिल आहे। ऑरेंज लाइन मंसूबो बि सिंध हुकूमत ठाहियो। वफ़ाक़ी हुकूमत क्रेडिट खणी रही आहे त 62% इन्वेस्टमेंट करे रही आहे। वफ़ाक़ ॿुधाए त 62% इन्वेस्टमेंट किथां आणींदो। हुन चयो त कराची सिंध जे गादी जो हंधि ऐं मुआशी हब आहे। कराची वफ़ाक़ खे 70% ऐं सूबे खे 65% कमाए ॾिए थो। वफ़ाक़ जी संजीदगी खां सवाइ कराची जा मसइला हल नथा थी सघनि। माज़ी जूं रंजिशूं ऐं मायूसियूं ख़तमु करे कमु करणो पवंदो। जेकॾहिं 1900 अरब रुपया ख़र्च थियनि त कराची जी तक़दीर बदिलजी वेंदी। हुन चयो त वफ़ाक़ी हुकूमत कराची ते सालियानो 30 अरब रुपया ख़र्च कंदी। सिंध हुकूमत 750 अरब रुपयनि जा फंड ॾेई रही आहे। इल्ज़ामबाज़ी ऐं क्रेडिट वठणु छॾियो, कराची लाइ कमु करियो।